सकरन में पुलिस पारां आफराए कयल नौजवान जे वारसनि इंसाफ़ जी अपील कई आहे। नौजवान बाबर कीरीअ जी अंबड़ नसीम अली गुल ऐं कुर्बान कीरीअ चयो त बाबर खे बेगुनाह गिरफ़्तार करे गोली हणी मारण जी कोशिश कई वई। हुननि चयो त कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे FIR दाख़िल करे साणु नाइंसाफ़ी कई वई आहे। नौजवान जे वारसनि चयो त पुलिस कानून जी खुलियल अताड़ करे बाबर सां ज़ुल्म कयो आहे। बाबर कीरी जे वारसनि मुतालबो कयो त नौजवान ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म करे पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल कयो वञे। हिकु नौजवान इंटर जो शागिर्द बाबर कीरियो पंहिंजे SBA पंहिंजे पंचायत ते वेठो हुयो। हुनजो कंप्यूटर ऑपरेटर जे हैसियत में हुनखे सकरन जा पुलिस जा कुझु दहशतगर्द जंहिंमें आरिफ कोसो ऐं हिकिड़ो को माछिया ॿियो को लाखो आहे, इहे हिते 4 ॼणा आया ऐं हुनखे हितां किडनैप करे खणी विया। उन खां पोइ जॾहिं हुनजी वालदा हितां खां वापसि थी उते पहुती थाणे ते जीअं हुनखे ख़बर पई त थाणे ते जेकी हुनजी वालदा सां मिसबिहेव कई हुई, अब्यूज़िंग कई हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk